आदमा उची तो डंडो छाजला कयो तम जेड़ा थींदा जेड़ा थींदा वडा जेड़ा थींदा ॻोठ में आयो आ दुश्मन न हो कमदारी जा दीवाना किते विड़ी न पाऊं जेड़ा थींदा वडा जेड़ा थींदा तू वरी करे पा 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 एडी चा पा पा ओडी अक भाई ओडी दुश्मन मत हाथ करके त अब दिसा पे मीर मोहम्मद चारों तरफ दिसा पियो मुजा कन तो तरफन या क्यों चारों तरफ पे जो घुमन तो गाल पे गई मीर मोहम्मद ए कूरो बात बंद करे तो मातो सा गालाया न ए बस कोन कंदो हिरगो तो टेड़े 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 दर चढ़ी पे वडी बकरी वाली बकरी हिकड़ी जगह ते पीए त जान छुटे न अब मु एतरो तो कोन गालायो जेतरो मीर मोहम्मद तू चई पियो यार हां बस कर बस आगे में परेशान लगा पे हूं इन मुसीबत के वठ ए चिन्ना रखू खराब थीम तो वरी लालू गले के चाहे मुके मिटी दा अक्को लथाई को ओडे दिस एदे बिदस तू मुडे न दिस वागिते दिस छड दिलावर के तू पंजो हवाले बुधा तू दुश्मनी वधी वई आइन आदम मुजी दुश्मनी तमाम वधी वई जैन तरफन का दुश्मन मुजी वधेलन हाने तू पाण बुधा एक तरफ का सुमल लो बे तरफ का बहादुर लो जे तरफ का लाल लो ए ते थी हां ते थी चौथी कोने मुझे ख्याल में वो अब कहने कहीं हुंदी पर बुधाए कोन दो आई ये नहीं तो उल्टी पिड़ती दा करना वडी उल्टी पिड़ती तन नके मा कौन चली टिकटिकी दे जाने सान टिकटिकी दे मा हला तो ये सुमर कोने दो कई सारा जे बूढ़े में लिखो पे होनो वचे न के न्या पोदी जो के तमाम जल्द मा टिकटिकी दे जानी दुस जगनी ता उनके न्या पो न दिनो न माता के टिकटिकी दे जानी समझो हां मा हला तो भी उस्ताद भी साथियो असांजो घर ताते आ न हिते जो ताला हो अदा न्यापो नहीं हलम था साथ बंदूकन मा बची आस पर हाने ता के असा का केर बचाईंदो भरत सोटा ने मुझे तो कसूर ना है तो असा जो भी कोन हो पर जेकर ने चाचा असा के चीरे फाड़े खत्म करे हां तो कुछ कोन कहू हां पर जे काना ता वडे के बंदूक आई तस वा कने भी बख्श कोन कदासी से कई छड जाए पिढ़े के तो अंधे जे बख खा आई चरे जी लछ खा मोला बचाए बुरबुर सेनो संग मसीना बुरबुर सेनो संग मसीना चलो संग मसीना बुरबुर सेनो संग मसीना बुरबुर सेनो संग मसीना बुरबुर सेनो बुरबुर सेनो
बुढ़ड़ी ओ बुढ़ड़ी मैं कहीं के संभाला तो के संभाला घर के संभाला कमदार के संभाला या दुश्मन के संभाला अबा अल्लाह बचाईंदो असांखे दुश्मनी सां असांजी कैसा दुश्मनी बुढ़ड़ी दुश्मनी तोड़ ते करियो थे लालडू डंडो कोन मुके कोन तो होते ओए वाचियो रे करी बार और मीटर तो फिरी वने क्या ढाल टिक टिकी थे ओ मासा ओ मुझा मिठड़ा मासात मिठी जात कुकड़ कूत खाऊं रात असांजे घर में को सांडो को केड़ी गाने यार कुकड़ को निकाल दो करे पूरो साल थियो असा सुंदी ना गादी ए वडी ते कुकड़ू खाण आया अबा छड़े न दरवेश के की आयो आई वे अबा आयो आइती फिरती करने में छो आया अरे बस कर तो खबर ना है मेहमान जी ये आजा कबिया अबा तू वे ठीक है तू घणी सियाणी मुला नथी मामा ते घणी मात गई लालू तू ये न समझी जाता था दुश्मनी खत्म थी गई मामा ने करे चुप गया बाकी मां तो टिक टिक ते जरूर काट तुझे एटी खत्म कर अबा ने दरवेश जे बदरा मां थी तो के हथ बधा तू हिन जी दिल में न कर तू पांजो हाल दे की अचण थियो मासी न बेवकूफ जे करे मां ही सोट नवा बनी परे पिया हूं मुखे खबर पई अबा उन्हें का पो बन्या न तो सुधरे बाट विंदे बनी बारे ते जिथे मिले तो कम थो करे असा ते ने के दरवेश समझी मुड़ी थान आखिर केतरो बर्दाश्त कंदा थी हां बा सचो आई बर्दाश्त जी भी का हद हुंदी आ मासी असा जे सब्र जू सब हदू ए और आगे चुको है अधिक हाणे मां बर्दाश्त न करे सकंदुस उन करे तो के बुधाइण आयो हिन बेवकूफ के समझाए छॾ मासी अज ॾींहं खां पोइ तुंहिंजे पुट मूंसां का बगराई कई आहे त बाट ते कुते वांगुरु मुंहुं पियो हूंदी छो जो मूं उठनि खे बि चोरा पाराए छॾिया हे वरी कहिड़े बाग जी मूरी आहे बोलाड़ू ये सब मुकाम तो बयान ये मुके मारे चली हालत दिसी अब्बा माता दी बधाई हिकु त मुझो तू दरवेश पुट है ॿियो मुझो तू अड्डो पुट है अड्डो अड्डो बुढ़ड़ी वाह दी गाल के दी आज का वो मां तो अड्डो थी दे गाल अड्डो और बुझो ये लागू जन्ना जोड़ा बठा है तो तो साबा जे सिर मथो सद को वणो अब्बा मां त तां जी झेड़ी जो मुदी ॾाढी परेशान थी वई है अल्लाह जो कसम सॼी रात पे अल्लाह को दुआऊं घुरन अल्लाह तां जे सिर में पियो खैर करे हां मासी हां अजाई तुझी गाल करे पई जे मासी साहबा त एडी परेशानी थी त अस्पताल वियो तीए जो सजदे में सिर रखियो तो अजा न कयो ये रही भाजाई वनी मासी साबा जो सजदे मो सिर जोरी खयो आ अरे बस अदा पान वणाण जी हद हुंदी आ थुकू वनी चटियो छोरा थुकू आई आहे तहां पात्रन जे लायक आई असा को तो पुछो ने अज बियोडी हां जो पेट में गिरा पैसा के हराम हुंदो असा जी तो निंड्रू ही हराम थी वई आई गाल था के आई मुझे बता टोकू दा के छोरा हां मासी इयो तो तू जो चेहरो ही बुधाए दो तू दुख में सफा कंगली थी वई रखे खुदा जे खौफ को रोजा भी कोन असा जे दुख में बड़ी है दुख मुया झूठ ना था सच तो चवास अबा शेर तू जे सिर जे कर मा तुजो दर लड़ी आई आया लगा हिनन का पुछण पे कोन आचा ए मरदा न त मोह दसण कोन आई दी सान हां सापा जे मथो इए था टोकू कन सापा जे सिर मथो सत को वजन मासी असा तो नंढा हूं मरण दाग में तोखे गुरदे मासी साबा मरंदी कोन क़यामत जे तडन वेहण जो इरादो रखियो अथस सापा जे सिर मथो सत को वनी हां अरे वेठा धूड़ पायो खड जे तरे में वनी को जो के कहा के कढे अरे मां हमदर्दी करण ता को पुछण आया ए कहा वनी मुख दा टोपियो वनी खड में पो वाहे लगे मरी को कोई वनी घेरी तो मुखे करो लागना करो कहा को मां पुछण आया अरे दे
सुधरंदो कोन कन्या बि कोन सुधरंदो इहो सुठो कयवसि न त ख़बरुनि में असुर सिजी लाहे छॾियां। हाणे इहा ॻाल्हि अदा खे केरु सम्झाए? मां त चवां थी त तव्हां सही कयो। अॻ में सुठो ॻाल्हाईंदा हाणे तूं वरी दीनू दीनू बाबा दीनू बाबा एॾा सॾ कया अथव ॿुधी कोन थो। अमासो तुझे न बुआ जो गोड़ घट थे त माण्हू ॻाल्हि खे सम्झी पर मां हिते त तो भांजी जाइ लॻी पई आहे। ये जेको सोनो ॻाल्हाए पई वो तोखे ॿुधण में कोन आयो। बाक़ी शैल सिबियाणी ॻाल्हाए वो तोखे धमचड़ थो लॻे। जिते ॾिस उते सिबियाणी जी किला। सिबियाणी में साहब आहे कोन न कंहिंजी ॿुधे न कंहिंजी सहे। बुआ जेकॾहिं 5 मिंट चुप करी न त मां दीनू बाबा खे पंहिंजो कमु सम्झाए वठां। पोइ सॼो ॾींहुं दीनू बाबा तव्हां सां गॾु आहे पई कन पटजांसि। दीनू त वते तो सॼो ॾींहुं तुंहिंजी मां पोयां पुछड़ो ॾींदो। पुछलो ॾींदो मूंखे पुछ निकितो आहे छा? कमु घणो आहे माण्हू खपनि। उतां जॾहिं दीनू वांदो थो थिए अञा मां पंहिंजो कमु ॿुधाइण जी कयां थी त उते तुंहिंजूं रड़ियूं थी पवनि दीनू जे पोयां। अकेलो दीनू पोइ आख़िर वञे त काथे वञे? मां तौबा कई बुआ तूं पंहिंजो ई कमु दीनू बाबा खे ॾिस मता त अॼु बैंकूं बंदि थी वञनि। अमा सोनू त वई हले हाणे तूं खणी कमु ॿुधा। अच्छो थई मो वञी वेस उघड़ जे कच्छ में। ॾिसो था न भला इन्हे में मुंहिंजो कोॾो अॻ में चओ पिया त ही ठही वेंदियूं किथे ठहियूं ॾिसूं था मता कॾहिं न कॾहिं ठही वञूं। कमु घणो आहे माण्हू खपनि। तूं ईअं ई पंहिंजी बेइज़ती कंदो रहे। मां तुंहिंजा केतिरा प्लान वठंदुसि। अरे मां चवां थो सुधर सुधर छोरा। अरे घटि में घटि पंहिंजी इज़त जो न मुंहिंजी इज़त जो कुझु ख़्यालु कर। मूं छा कयो आहे बाबा? मां तव्हांजी इज़त खे कहिड़ो दागदार बणायो आहे? मां अञा हाणे शेर वारनि खां पंहिंजो प्लान सिधो कयो आहे वरी वञी बेइज़ती कराई अथई। बाबा तूं मुंहिंजे करे बंदूक न खण। मूंखे कुझु बि थिए न उहो मुंहिंजो मसइलो आहे। समझाए पंहिंजे छोरे खे हिन जो मसलो ॼण हिन जो मसलो आहे। मुंहिंजो हिन सां को वास्तो ई न आहे। सही त चए थो। जेकॾहिं हो दुश्मनी जे विच में अचण ई नथो चाहे त पोइ तूं ज़बरदस्ती हुनखे नोरगीचे में विझी गेलण छो थो चाहीं? लानत त तव्हांजी ज़िंदगी थे। अलाए तव्हां किथां सुधरंदा? जेकर तव्हां पंहिंजे पाण खे सुधर सम्झो था न त पोइ असां जाइल ई सही। बस हिकिड़ो लफ़्ज़ बि अॻिते ॻाल्हायो अथई त निड़ी ते लत ॾेई बीहंदो साईं। ऐं असीं ताईं लत न हटाईंदो साईं जेसीं ताईं तूं फटकी साह न ॾे। सिर्फ़ हिन जी निड़ीअ ते लत न रख। असां सभिनी खे कतार में बीहारे ऐं हिक ई बंदूक हणी छॾ। मुंहिंजी बि दिलि चए थी त इन रोज़ जे झंझट खां हिकु ई सूर सुठो आहे। पंहिंजे मथे जो सूर हमेशह लाइ ख़तम करे छॾियो। बाबा असां तोखे एतिरा ई नथा हणूं न त तूं मूंखे इजाज़त ॾे। मां अमा ऐं नज़ीरा खे वठी हितां हलियो थो वञा। पोइ तुंहिंजे लाइ मसइला पैदा कोन थींदा। मूंखे ख़बर आहे त तूं मूं मां जान छॾाइण जी सोची पियो। मुंहिंजे मरण खां पोइ तव्हांजी हिन खण मां जान छुटी सघे थी। जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी में हिन खण खां ॿाहिरि क़दम रखी त उपट मारे छॾींदो साईं। तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी कोन थो चाचा। चाचा शर्म कोन थो अचे चाचा श्री तूं मूंखां वॾो आहीं मां। उमिरि में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो? 19-20 जो त हूंदो। रिश्ते में त तूं मुंहिंजो चाचो थी न पोइ चाचो ई चवंदुसि न। मूं हिन रिश्ते खे क़बूल ई न आहे कयो ऐं न ई तूं मूंखे चाचा चवंदो कर। तूं क़बूल करी या न करी मुंहिंजो राणीअ सां रिश्तो टुटंदो कोन मुंहिंजी ज़िंदगी ताईं। मां एतिरो आसानी सां मरण वारो न आहियां। अञा वॾी ज़िंदगी पई आहे। तंहिं करे त तो वटि हली आयो आहियां। जेकॾहिं तूं मुंहिंजो साथ ॾिनी त तुंहिंजी ज़िंदगी सां गॾु तुंहिंजी न्याणी जी ज़िंदगी बि सुठी गुज़रंदी। हा पक्को सहुरो आहीं तॾहिं बर्दाश्त कयां थो। इहे मोचा छोरा मूंखे चवनि हा न कीचे में हथ विझी मारे छॾाना। वञा थो त तूं उन्हनि जी खल लाहींदो हूंदे। अॼु ख़बर पई त तुंहिंजी इज़त छा आहे। घर में बि तोसां ईअं मुखातिब थींदा हूंदा। इहो तूं छा बि सम्झ। मुंहिंजी घर में इज़त आहे
या नाहे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ मक़सद ते अचो मक़सद खां हटियासीं त मसला हल कोन थींदा भाई तुझी हैसियत छा है जो तू मसला हल करे जेकॾहिं तूं राज़ी हुजी त मां राणी खे वठी अची तो वटि रहां जेकॾहिं मुंहिंजी न्याणी मुंहिंजे दर अची रहंदी त हुन में कहिड़ो मूंखे इतराफ़ थी सघे थो पर इन सां गॾु मूंखे बि बर्दाश्त करणो पवंदई इन शर्त सां त मां राणी खे वठी अची हिते रहंदुसि इन जो मक़सद त तुंहिंजा सभु दरवाज़ा बंदि थी चुका है तूं कुझु बि सम्झ पर मां दिलि में न कंदुसि ॿुधाए छा थो चवीं मां न्याणी खे अज़ाब मां कढण जे लाइ गदा खे पेरे पवण लाइ तयारु आहियां मूंखे ख़बर हुई त तूं हीअं चवंदे ख़ैर राणीअ खे हासिल करण लाइ मूंखे कॾहिं जे दर ते बि रहणो पवंदो त रहंदुसि बाबा साईं ही कमदारी वारो कमु मूंखां घरो आहे ऐं न मां करे थो सघां ऐं न वरी मूंखे लाल खान वारा बर्दाश्त था कनि उन खां अॻु में जो लाल खान वारनि जी दुश्मनी मूं ग़रीब जी ॻिची में पवे मूंखे इन ज़िम्मेवारी खां आज़ादु कयो चइबो लाल खान वारनि जा पर निकिरी आया आहिनि ऐं उन्हनि तोखे तंग करणु शुरू कयो आहे इन जी मजबूरीअ खां तूं कमदारी छॾीं पियो ईअं सम्झो बाबा साईं बाबा साईं मां मिसकीन माण्हू आहियां मां उन्हनि खे मुंहुं न ॾेई सघंदुसि ऐं तव्हां पासां खां तमामु घणो परे वेठा आहियो रोज़ रोज़ असांजे विच में पैदा थियल मसइलनि खे ख़तमु नथा करे सघूं तव्हांखे बि त पंहिंजा हज़ारे कम आहिनि रोज़ रोज़ असांजे विच में अची सुलह कराईंदो छा बाबा साईं तूं बि सचो ही सुभाणे रोज़ रोज़ हाजी बाबा होॾां अची नथो सघे ऐं रोज़ रोज़ इहे मसइला फोनुनि ते हल कोन थींदा बाबा साईं जेको दिलि जो अहवालु हुयो सो मूं अव्हां खे ॾिनो पोइ बि जी तव्हां हुकुम कंदो असां अव्हां खे जवाबु न ॾेई सघंदासीं बाबा साईं आदरनि में पिया हूंदासीं पर लाल खान वारा असांखे कोन सहंदा बाबा साईं ठीकु आहे सुमन तूं हली पंहिंजो हारपो संभाल बाक़ी ने लाल खान वारनि खे त मां ॾिसां थो दीनू जी है बाबा सुबर खे मानी खाराइण को सवाल छॾिया जी बाबा ठीकु आहे चइबो त लाल खान वारनि जूं हेॾियूं मन मस्तियूं वधी वियूं आहिनि जो हाजी बाबा जे साम्हूं अचे बीठा आहिनि हाँ मुराद लाल खान वारनि में का बि शनास न आहे रही इहो नथा सोचिन जिते खाऊं पिया उते गंद पिया कयूं सुमर तूं बेफिक्र थी हलियो वञ हाजी बाबा थोरो थधो माण्हू आहे गरम थियण में वक़्तु लॻंदुसि पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जिन हाजी बाबा गरम थी वियो त लाल खान जहिड़ा कई निपुणजी वेंदा दीन मोहम्मद उहो त मां बि ॾिसां पियो लाल खान जी छा हैसियत आहे असांजे बाबा साईं जे अॻियां अजायो लाल खान जो मथो ख़राब थियो आहे पंहिंजे पादरनि खे कूर कूर पियो करे सुमर बाबा हाणे तूं पुट मुराद सां कचहरी कर त मां तव्हांजे लाइ मानीअ जो बंदोबस्त करियां अल्लाह तू ही तू अल्लाह परेशान न थी अलाह चङी कंदो तूं रुगो हाजी बाबा खे उते पहुचण ॾे पोइ ॾिसजां त लाल खान जी ॾिड़ी मथां लत कीअं थो रखे ज़मींदार हे कमु मनु ऐं खमू जा अथव तो उन्हनि खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो हा साईं मां पाण ॾिठा आहिनि उहो ताक मां निकिता अदा वाॾण जो ख़र्च खणी मां बर्दाश्त कयां थो मूंखे हिन वक़्तु तव्हां सां ॻाल्हाइणो आहे घर अची ॻाल्हाइजां हिते न हिते माण्हू अचनि वञनि था असांजे घर जे मसइलनि जी ॿियनि खे ख़बर पए छा घर न अदा हिते ई ॻाल्हाइणो आहे बच्चो तूं हल तुंहिंजी ज़रूरत पई त तोखे घुराए वठंदुसि हाँ चओ अदा राणीअ जे साम्हूं मां पंहिंजी बेइज्जती बर्दाश्त नथो करे सघां अदा तोखे जेका बेइज्जती करणी आहे हिते ई करे छॾ पर घटि में घटि राणी जे साम्हूं त मुंहिंजी इज़त कंदो कर मां पंहिंजी ज़ाल साम्हूं पंहिंजी इज़त नथो वञाइण चाहियां राणी छा सम्झंदी ख़बर राणी खे त हुन जे मुड़ुस जी केतिरी इज़त आहे
ते ना रही अदा मुझे लाए जेके तुझे दिल में गंदियूं गंदियूं गारियूं न वो भली दे इते पांचो दिल जो बाहर हल्को कर पर घर में ना तू आखिर चाही छा तो मुखे पांजी रानी मोटाए दे जेकॾहिं रानी के घर मां कढण नथो चाहीं न त मुखे उते रहण जी इजाज़त ॾे जिन शर्तन ते तुंहिंजो निकाह मां रानी सां करायो हो उहे त यादि हूंदई न ख़बर आहे फराज़ ऐं मुमल जो निकाह अॻे त छोरा चवण न वठंदा हाणे त छोकिरी बि चवण नथी वठे पोइ मां आख़िर वञा त काॾे वञा था काॾे वरी काॾे वेंदो सलेमान वारो खूह सुॼई थो न हा पोइ पोइ वरी छा उन खूह में वञी टपो ॾेई मर जेसीं ताईं मुमल ऐं फराज़ जो निकाह न थींदो न तेसीं ताईं रानी तोखे न मिलंदी ज़ुल्म न कर अदा एॾो ज़ुल्म न कर मूं मिस्किन जे मथां रानी मुंहिंजी ज़ाल आहे मुंहिंजी पीरी जो सहारो आहे मां हाणे राणीअ खां सवाइ ज़िंदा रही नथो सघां था त पोइ वञ वञी पंहिंजे छोरनि ऐं छोरी खे सम्झाए ही दुश्मनियूं बि ख़तम थी वेंदियूं ऐं तोखे रानी बि मिली वेंदी अदा हिन ॻोठ में केतिरियूं छोकिरियूं वेठियूं आहिनि फराज़ लाइ कोई रिश्तो वठ मां पंहिंजी ज़मीन विकिणी बि ख़र्च भरींदुसि अदा तूं 10 लख चवीं थो न मां 10 लख ॾियण लाइ तयारु आहियां मुमल हाणे जाबिर जो ज़िद बणिजी चुकी आहे 10 लख तो छा 10 करोड़ रुपए ॾींदे न तॾहिं बि जाबिर जो फ़ैसिलो कोन मटबो अदा तूं सम्झण जी कोशिश कर बस हाणे बस खणो हाणे मुंहिंजो मथो न खाए त टंकू बाहूं बथी वाटर में न लोड़े छॾियाई रुगो ॿधण ऐं कुटण जूं ॻाल्हियूं थी ॿी का ॻाल्हि तुंहिंजी ज़बान मां निकिरे ई नथी सुधुर अदा सुधुर मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां न त छा वरी छा हिन वक़्तु मां वञा थो मां मोटी ईंदुसि आहे जेसिताईं रानी मुंहिंजे हवाले न कंदी न तेसिताईं मां ईंदुसि पियो ईंदुसि अरे हेॾे तव्हां में एतिरी ज़रूरत थी वई आहे मूंखे ॾिसी बग़ैर सलाम दुआ जे वरी कमकार में शुरू थी वियो लाल खाना ॻाल्हि ज़रूरत जी न आहे दिलि जी आहे इन जो मक़सदु आहे त हाणे मूंखे सलाम करण ते तव्हांजी दिलि कान थी चवे इहा ॻाल्हि न आहे लाल खाना बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे कि तव्हांजे दिमाग़ में हवा भरिजी वई आहे इहो न सोचियो त मूं हमेशह लाइ कमदारी छॾे ॾिनी आहे अरे हेॾे खां सवाइ त ॿियो केरु आहे जो हे ज़मीन संभालींदो ज़ुमर त वॾी हाम हुई हाणे ॻोल्हियो लभेव थो रेसरा ताही वियो आहे शाम ताईं मोटी ईंदो ज़ुमर जे करे नवाब खान जेके न बंदूकूं खणी आयो उन्हे खे मां पाण ई मुंहुं ॾींदुसि